إن ذلك على الله يسير لكي لا تأسوا على ما فاتكم ولا تفرحوا بما آتاكم والله لا يحب كل مختال فخور الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل ومن يتول فإن الله هو الغني الحميد صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. कुरान मजीद जी या मजलिस एडी बरकत वारी आहे जो हदीस पाक में अचे थो जेको इरादत न अची वेहे तो उनखे त माफ़ी आहे। फरिश्ता चवंदा या अल्लाह हिकिड़े मुस्लमान जो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असुल हुन जो कमु हुयो ॿिए अमरा में, उहो रईस विच जलसे में वेठो हो। हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चओ, वीचारो हुनजे करे मजबूर थी वेही रहियो, क़ुरान ॿुधण जो इरादो कोन हुअसि। इन जो छा थी हिनखे माफ़ी मिलंदी? फमदहुम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम, हीअ मजलिस ही माण्हू हेॾा बरकत वारा जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे माफ़ी। जे हैदरी साहब हिके वारो मजबूर थी वेठो आहे त मौलवी बस थियनि त लौडनि खे वेलिया इंशाअल्लाह इन जे करे माफ़ी। जीअं अतार जे दुकान ते को अतर ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी, पर अतर ख़रीद करण जो इरादो कोन अथसि, कीअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे। सो ही मजलिसूं बि दुआ कयो अल्लाह वञी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां असांजे हिन वेहण खे असांजी निजात जो कजो। 27 सिपारे सूरत हदीद जूं चंद आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, बसि हुननि जी माना ई मतिलबु बयानु करणु पोइ दुआ था। सिंधी में चवंदा आहिनि थोरो चयो घणो सम्झंदा, थोरा कणा थालीअ में भला। ॻाल्हियूं तव्हांजूं सभु ॿुधल आहिनि। ही ॻोठ बुज़ुर्गनि आलिमनि जो मरकज़ आहे। चवंदा आहिनि त भेरो ज़रूरी आहे, सो असां त तव्हांखे भेरो ॾियारायूं त जीअं सबक़ यादि थी वञे, ईमान ताज़ो थी वञे। दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
फरमाई मा असाब मिन मुसीबतिन फिल अर्ज़ वला फी अनफुसिकुम। रब फरमायो मुसलमानों जेका भी तव्हांखे तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचे थी फिल अर्ज़ ज़मीन में वला फी अनफुसिकुम या तव्हांजे खुद जानन ऐं जिंदुन में। मुसीबत ब क़िस्म, हिकिड़ी मुसीबत आम भी मुसीबत ख़ास, एक इनफरादी मुसीबत जो इज्तिमाई मुसीबत, एक शख्सी मुसीबत जो मुल्की मुसीबत। ये मुल्क में चोरी वधी वई, दाड़ा वधी विया, बदअमनी वधी वई, या ही महंगाई वारी मुसीबत, या ये बोर्ड सैलाब वारी मुसीबत, या आम मुसीबत आ बेनमाज़न जे ला त मुसीबत, पर नमाज़न जे ला भी मुसीबत, बेदीनन जे ला त मुसीबत, पर दीनदारन जे ला भी मुसीबत, जाहिलन जे ला त मुसीबत, पर आलिमन जे ला भी मुसीबत, काफिरन जे ला त मुसीबत, पर मुसलमानन जे ला भी मुसीबत। बाबा मुल्क में चोरी वधी वेंदी, दाड़ा वधी वेंदा, बदअमनी वधी वेंदी त जेको ईंदो उनखे फुरींदा या नमाज़नि खे छॾे ॾींदा। खोड़ नमाज़ी में फुरजी विया, आलिमन खां फुरूं थी वयूं, केतिरा वीचारा असांजा आलिम भी शहीद थी विया। या ये बोर्ड ऐं सैलाब वारी मुसीबत, या भी आम मुसीबत हुई, या नमाज़नि जा घर बची विया, बेनमाज़नि जा घर ठही विया, या मुवहिदनि जा फसल बची विया, मुशरिकनि जा फसल लुड़ी विया। न बाबा सभई केतिरनि जायुनि ते मस्जिदूं शहीद थी वयूं, मदरसा शहीद थी विया, जिते 24 कलाक क़ुरान मजीद पढ़ियो वेंदो हो, उहे मदरसा भी शहीद थी विया। मस्जिदूं जिते रात ॾींहुं नमाज़ तिलावत ज़िक्र अज़कार न बोर्ड ऐं सैलाब वारी मुसीबत में मस्जिदूं भी शहीद थी वई। या आम मुसीबत, महंगाई वारी मुसीबत भी आम मुसीबत, सभिनीनि जे लाइ मुसीबत। या असां मौलवियुनि खे पेट्रोल सस्तो ॾींदा, तव्हांखे महांगो ॾींदा, सभिनीनि जे लाइ मुसीबत। ॿी वरी ख़ासि मुसीबत, जीअं को कैंसर जो मरीज़, को दिल जो मरीज़, कंहिंजा गुर्दा ख़तम, कंहिंजो जहिड़ो ख़तम, सब घर जा भाती निंड में सुता पिया, नी वीचारो अकेलो सॼी रात पियो फतके। या वरी ख़ासि मुसीबत। फरमाई मा असाब मिन मुसीबतिन फिल अर्ज़ वला फी अनफुसिकुम। ओ मुसलमानों, जेका भी तव्हांखे तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचे थी, आम या ख़ास, इनफरादी या इज्तिमाई, इल्ला फी किताब मिन क़ब्ल अन नब्रहा। रब फरमायो तव्हां त पैदा कोन थिया आहियो, तव्हांजा अब्बा ॾाॾा भी कोन हुआ, पर ज़मीन ऐं आसमान भी वजूद में न आया, असां अॻे ई लिखी छॾियो होसीं त मौलवी जोगी खे हीअ तकलीफ़ थींदी, फलाणे साहब जे मथां हीअ मुसीबत ईंदी, फलाणे वॾेरे खे हीअ बीमारी लॻंदी, फलाणे साल हीअ बोड ऐं सैलाब वारी मुसीबत ईंदी। अल्लाह से फरमा इन्न ज़ालिका अलल्लाहि यसीर। या गाल रब ते आसान दा, छो त अल्लाह ताला बाने जे माज़ी हाल मुस्तक़बिल के जाने दो, क़यामत ताईं जेको थियणो आहे उन जो भी रब खे पतो आहे या न। ये शाह साहब चयो कलम खां काॾे वञा, अंगु लिखियल हो अॻवाला। सिंधी में चवंदा आहियूं लिखे जो पिया लोड़ियूं, सो बाबा हर शइ लिखियल आहे।
दुनिया में कोई शख्स मुसीबत को खाली कौन था। अमीर हो या गरीब, मर्द हो या औरत, आलिम हो या जाहिल, नमाजी हो या बेनमाजी, दीनदार हो या बेदीन, पीर हो या मुरीद, मुल्क जो सदर हो वजीर आजम हो या सागर जो को गरीब को मिस्कीन मजदूर हारी हो जैसा वेंदो हर को पंहिंजा सूर पियो ॿुधाईंदो, हर को पंहिंजे मसलनि में फाथो पियो आहे। यह तव्हां सभु फ़रिश्ता हो, तव्हांखे का बि तकलीफ़ न आहे, न परेशानी, न गम, न गंगती, न फिक्र। दुनिया आहे ही मुसीबत का। हज़रत आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लथो त मुसीबतूं बि लथियूं, बीमारियूं बि लथियूं, परेशानियूं बि लथियूं। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जंहिं मिट्टी मां पैदा कयो, उन मिट्टी ते 39 ॾींहं ॾुखनि ऐं मुसीबतुनि जो मींहुं वसियो, हिकिड़ो ॾींहुं सुख जो मींहुं वसियो। इन मां मालूम थियो 39 ॾींहं इंसान ते ॾुखनि जा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं सुख जो आहे। सो भी शल नसीब थे। इन्हीं जी करी अल्लाह से फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद लक़द खलक़नल इंसान फी कबद। रब फरमाए मुंहिंजा महबूब, मां रब खे उन शहर जे गिटनि जो भी कसम, जंहिं शहर जे गिटनि में तो मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम पिया। मुंहिंजा महबूब मूंखे वालिद मौलूद जो कसम, लक़द खलक़नल इंसान फी कबद। कसम खणी करे रब फरमासा इंसान के पैदा ही मुशक्क़त जे लाइ कयो आहे। इंसान जायो, तकलीफ़ूं शुरू थी वयूं। इंसान जन वाला अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकिरंदो आहे, उनखे हिन दुनिया जे जान में अचण एॾो ॾुखियो लॻंदो आहे, जेतिरो असां मुस्लमाननि खे दुनिया जो जान छॾे करे क़ब्र में वञणु ॾुखियो थो लॻे। बाबा क़ब्र में वञणु सवलो आहे? अकेलो 1000 साल क़ब्र में रहणो आहे, सवलो थो। 80 साल उम्र थी वई आहे, पोइ बि चऊं था अञा जहिड़ा हुजो, अञा भी मरण जे लाइ तयार न आहियूं। आहे या न? हिकु कुराड़ी, हुनजी ॾोहिटी थी पई बीमार, कुराड़ी हुनजे मथां रोई करे रब खे चई या अल्लाह मरण जी मुदत मुंहिंजी आहे, मूंखे मार, हिनखे न मार। खुदा जी कुदरत पाड़े में हिकिड़ी ढगी उहा छुड़ी वई, उन वञी वात विधो कुन्नीअ में, हुन वेठो पियो या उहा कुन्नी उन ढगीअ जे मुंहं में फासी। अचे ढगी परेशान, केॾी महिल केॾे भॼे, केॾी महिल केॾे भॼे। ये कुराड़ी जिते वेठी ढगीअ मुंहुं कयो सिधो कुराड़ीअ ॾे। कुराड़ीअ दिलि में चयो शायदि दुआ क़बूल पइजी वई, इज़राइल पहुची वियो। उते जो उते रब खे चई या अल्लाह मां भोग पे करायो, मां हिनखे मार, मूंखे न मार। सो बाबा मौत एॾो ॾुखियो आहे, मौत सवलो न आहे। वरी इंसान हिन दुनिया जे जहान में आयो त तकलीफ़ूं शुरू। खाइण में मोहताज, पीअण में मोहताज, पेशाब करण में मोहताज, कज़ा हाजत में मोहताज। का ॿार खे तकलीफ़ थी थिए उहा बि ॿुधाए कोन थो सघे, सवाइ रोअण जे ॿियो कोई उज़ुर कोन्हे। तकलीफ़ूं शुरू आहिनि, वरी थोरो सम्झ सां थियो, ॻाल्हाइण जहिड़ो थियो, पढ़ाई जेतिरो थियो त हल बाबा मदरसे में, हल बाबा स्कूल। मदरसे में भी तकलीफ़ ही तकलीफ़, स्कूल में भी तकलीफ़ ही तकलीफ़। मदरसे में पढ़णु सवलो आहे? सवलो हुजे हा त ही सभु आलिम ऐं हाफ़िज़ हुजनि हा। केतिरा असांजा तालिबुल इल्म वीचारो पीउ
तकलीफ़ करे पुट के मदरसे में छॾे वञे, अञा पीउ घर ई कोन पहुतो आहे त पुट बाईपास ॾेई अॻे ई वञी घर पहुतो। ऐं मुंहिंजो मदरसो खंडू ते राति जो 2 बजे तालिब भॻा, हालांकि 2 बजे चोर बि ॾिजंदो आहे 10-12 सालनि जा छोकिरा। माना ॾुखियो आहे नी मदरसे में, सवलो न आहे। स्कूल में बि पढ़णु सवलो न आहे, सवलो हुजे हा त सभु डॉक्टर हुजनि, प्रोफेसर, इंजीनियर। तकलीफ़ूं आहिनि। वरी जंहिं महिल पढ़ी फारिग थींदासीं वरी चवंदा बाबा हाणे शादी कर। हज़रत अली से को पुछा क्यों से शादी की है? हज़रत अली से फमा सुरूर शहरिन, हिकिड़ो महीनो ख़ुशी आहे, सॼी ज़िंदगी ॾुख आहे। हिकिड़ो महीनो ख़ुशी, सॼी ज़िंदगी ॾुख। कंहिं अटो कोन्हे, कंहिं लटा कोन्हनि, कंहिं तेल कोन्हे, कंहिं गिहु कोन्हे, कंहिं भाॼी कान्हे, कंहिं मोटर ख़राबु, कंहिं वॉशिंग मशीन ख़राबु, कंहिं पखो ख़राबु, कंहिं बिजली ख़राबु। खा न खा परेशानी घर में आई आहे। मसला ई मसला आहे। केॾो बि तव्हां चओ त असांखे तकलीफ़ न थिए, पर तकलीफ़ अची वेंदी। भला पोइ तकलीफ़ मां जान छुटंदी। हज़रत अली से फमन दुखूल क़ब्रिन, वरी क़ब्र में दाख़िल थियणो आहे। ये इमरान पियो चए त सुकून क़ब्र में आहे। बसि क़ब्र में बि चला अमल चङा हुजनि पोइ त मज़ो आहे, न त साईं अल्लाह आराम करे। केरु आहे ई कोन अकेलो माण्हू, न हवाल ॾेई थो सघे, न वठी था सघे। ऐं मुसीबतुनि जा बि क़िस्म आहिनि। को थो चवे करोड़ जो बंगलो हुजे न आहे, या बि मुसीबत। को थो चवे 80 लख जी पराठो गाॾी मिले नथी मिले, या बि मुसीबत। को थो चवे 500 जरेब ज़मीन हुजे न आहे, या बि मुसीबत। को थो चवे 100 दुकान हुजनि मुंहिंजा पेरूमल में, लखे रुपया महीने में मसवाड़ पई मिले, मां वेठे पियो खावां, नथो थिए, या बि मुसीबत। को थो चवे 7 पुट हुजनि, सभु वॾनि नौकरियुनि में हुजनि, लखे रुपया भई पघार घर में अचे न आहे, या बि मुसीबत। असां मौलवी चवंदासीं वॾो मदरसो हुजे, 1000-1500 तालिब हुजनि, मां पटको पायूं दफ़्तर में वेठो हुजां, पाण ई लखे रुपया मूंखे चंदो ॾेई वञनि, वेठे पिनण जी मूंखे ज़रूरत ई न पवे, न आहे, या बि मुसीबत। हर कंहिंजी मुसीबत पंहिंजी आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो लकैला तासउ अला मा फातकुम, रब फरमा जेका शइ न मिलेव उन ते अफ़सोस न कजो। समझो सुभान अल्लाह, केॾी रब दिलदारी। जेकर तो वटि करोड़ जो बंगलो न आहे, छप्पर ऐं छन हुजई, कचो कोठो हुजई, बोड में सैलाब में वो बि किरी पियो, ला तासउ, रब फरमा ॾुख न कजां। तो वटि 500 जरेब ज़मीन न आहे, जरेब ज़मीन जो हुजई, सो बि पाणीअ में बुॾियो फसुल, ला तासउ, रब फरमायो ॾुख न कजां, अफ़सोस न कजां। छो? नानु कसमना बैनहुम मईशतहुम फिल हयात दुनिया, रब फरमा तव्हांजी मईशत रोज़ी असां तक़सीम कई आहे। रोज़ी तक़सीम करण वारो केरु आहे? मईशत कंहिंजे हथ में आहे। हू करोड़पति आहे, कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि जो मालिक आहे, पर उनखे पुट जी औलाद कान्हे। तू गरीब आहे, तू मिस्कीन आहे, मज़दूरी थो करीं, हार पो थो करीं, अल्लाह ताला तोखे 7 पुट करोड़नि जा मुफ़्त में ॾेई छॾिया, या तक़सीम कंहिंजे हथ में आहे? हू शुगर मिल जो मालिक आहे, चांहि बि फिकी पियो पीए, भाॼी बि बग़ैर लूण ऐं मिर्च जे पियो खाए, चांवर भी बगैर गिह जे पाणीअ में उबारे पोइ पियो खाए। तूं उते मज़दूरी थो करे, मिठियूं चांहियूं पियो पी, मिठा मावा पियो खाई, वॾो गोश्त नंढो गोश्त, जेका शइ अचे माशाअल्लाह हज़म न, हाज़मे जेके सूल जी ज़रूरत न फकी जी ज़रूरत न, नो कसम न, या तक़सीम कंहिंजे हथ में।
मुल्क जो सदर वजीर आज़म पुलिस फौज भागे में बिठी आ पानी बिचे चौथे मानी बिचे पैथे मता ज़ार न होजे बिस्तरो बिचे चौथे कमरो बिचे चौथे मता बम न होजे हेरन नो एसी मथन नो एसी गोरन जा फक तो खाए पर पो भी निंड नथी अचेस तू सॼो ॾींहुं मज़दूरी करी दुकानदारी करी मुलाज़मत करी रात जो ईशा जी नमाज पढ़ी वनी घर सुते बगैर बिस्तरे जे माण्हू रोडन ते वाहन जे कपन ते सुता पिया न बिस्तरा न पखा न एसियूं अल्लाह अकबर उन्हनि खे बंगुलनि में एसिर में निंड न पई अचे तव्हांखे बगैर बिस्तरे जे मच्छरनि में उते रोडन ते वाहन जे कपन ते सुकून वारी निंड कराए सॼे ॾींहं जा थक पियो लाहियां या तक़सीम कंहिंजे हथ में नवाब जावेद सतपुरी ॻोठा उते ॻाल्हि कयूं चइसि असांजो वालिद साहब हुयो पाणीअ जे वारे ते वियो पाणीअ में अञा टाइम हुजे कलाक खनि हिन चयो भला सुम्हांसि त अॾ में सुम्ही अॾ सम्झो था नी कड़े में पेर हिकिड़े पासे ॾे मथो ॿिए पासे ॾे विच में सुम्ही हुन हमराह जो टाइम पूरो थी वियो त हुन बुंडो छोड़ियो पाणी सॼो अॾ हिन जे मथो पाणी सुभान अल्लाह पुट जो आया ॾिठो त बाबो अॾ में सुतो पियो आहे सो दाहूं कयूं त बाबो मरी वियो वेझो जो अचनि त खोगरा पियो थो हणे बाम वठी उथारियोसि त छिरक ॾेई उथी पियो ख़बर ई कान पियसि त मथो पाणी पियो थो हले वाह रब तुंहिंजी कुदरत जा फैसला अॾ में सुतो पियो आहे मथो पाणी पियो थो हले उते निंड जा खोगरा पियो हणे इहा तक़सीम कंहिंजे हथ में बाबा रिज़्क़ जो लफ़्ज़ वसी आहे रिज़्क़ सिर्फ़ हिनखे न चइबो आहे त बंगलो हुजे गाॾी हुजे पैसो हुजे इहो बि रिज़्क़ अथव पर ही अखियूं बि रब जो रिज़्क़ अथव कन बि रब जो रिज़्क़ अथव ही चपड़ा बि रब जो रिज़्क़ अथव ही हथ ऐं पेर बि रब जो रिज़्क़ अथव ही सिहत ऐं तंदुरुस्ती बि रब जो रिज़्क़ अथव ये पंज वक्त रब ताई असांखे नमाज नसीब कई आयो बि रब जो रिज़्क़ अथव ये बचड़ा रब ॾिना इहो बि रब जो रिज़्क़ अथव ईमान वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे इहो बि रब जो रिज़्क़ अथव ही क़ुरान वारी दौलत मोहम्मद मुस्तफ़ा वारी दौलत मस्जिद वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे इहो बि रब जो रिज़्क़ अथव ही क़ुरान मजीद जी मजलिस असांखे रब नसीब कई आहे इहो बि रब जो रिज़्क़ इन आलिमन बुजुर्गन हक वारन सां तव्हां असांजो ताल्लुक आहे इहो बि रब जो रिज़्क़ अथव ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इहो रिज़्क़ हुन रिज़्क़ खां 1000 दफ़ा वधीक भलो अथव बंगला हुजनि गाॾी हुजनि पैसो हुजे नमाज़ नसीब न थिए ये बंगला कम करे जा ये गाॾियूं कम करे जूं ज़मीन हुजे जायदाद हुजे कारखाना फैक्ट्रियूं हुजनि ईमान वारी दौलत असांखे नसीब न थिए इहे शयूं कम करे जूं आहिनि ईअं त सांगर जे वांगुरु वटि असांखां वधीक पैसो असांखां वधीक बंगला ऐं गाॾियूं छा पोइ उन्हनि खां रब राज़ी आहे सॼी दुनिया जो पैसो त हिन वक़्तु यहूदियुनि जे हथ में आहे ये शयूं भलियूं हुजनि हा त रब काफ़िरनि खे पाणी जे ढुक जे लाइ सिकाया ही शयूं भलियूं अथव ये मस्जिद रब तव्हां असांखे नसीब कई आहे काफ़िरनि वटि मस्जिद कान अथव उन्हनि वटि मंदर आहिनि उन्हनि वटि कनीसाऊं आहिनि गिरजाऊं आहिनि ही क़ुरान वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे काफ़िरनि वटि क़ुरान कोन अथव उन्हनि वटि गीता अथव मोहम्मद मुस्तफ़ा वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे काफ़िरनि वटि मोहम्मद कोन अथव ये आलिम हाफ़िज़ रब असांखे नसीब कया काफ़िरनि वटि आलिम हाफ़िज़ कोन अथव उन वटि गुरु आहिनि बाबा आहिनि पादरी आहिनि पोप आहिनि
मक्के मदीने वाली दौलत रब असा के नसीब कया काफर मटिया दौलत कांदा दुआ के अल्लाह ताला तवई असा के या दौलत नसीब करे खुदा जी जात जो कसम आ के मस्जिद नसीब थी नमाज नसीब थी कुरान वाली दौलत मिले मोहम्मद मुस्तफा वाली दौलत मिले ईमान वाली दौलत मिले मक्के मदीने वाली दौलत इनके नसीब थी आलिमन बुजुर्गन हक वारन सा जो ताल्लुक है जगो खुश नसीब दुनिया में कोई कौन था। ही मजलिस उनका फरमाटान उन्होंने मच कचहरी भी थी सुगड़ वींदा राग जून नट महफिलूं पर ही कुरान मजीद जी खालिस मजलिस रब तवाई असा के नसीब कया वला तफरहू बिमा आताकुम वरे मुझी नेमत मिले त फोंड भी न कजो बंगलो हुजे गाड़ी हुजे पैसो हुजे नमाज नसीब थे कुरान वाली दौलत नसीब थी तो रब फमा फोंड न कजो छो तो तिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा मां ॾेई भी सघां थो त खसे भी सघां थो मां ॾियण ते भी क़ादिर आहियां त खसण ते भी क़ादिर आहियां कल जंजा पीअर गॾहनि ते चढ़ी करे घोर कंदा अॼु उन्हनि जा पुट पेजारे खां पेर हेठि न पिया लाहिनि कल जंजा पीअर पेजारनि जहाज़नि ते घुमंदा अॼु उन्हनि जा पुट पिनंदा पिया वतनि शहदादपुर में सैयद मुकीम शाह हुयो 3000 एकड़ ज़मीन हुयसि बंगला गाॾियूं वाड़ा ट्रैक्टर पछाड़ी में शाह साहब मरियो हिकिड़ो पुटु हुयुसि साल में 3000 एकड़ ज़मीन वही बंगला विया गाॾियूं वयूं वाड़ा विया पछाड़ी में शहदादपुर जे बाज़ार में पिने पियो पिनण मां पूरत न थियसि ख़ुदकुशी करे पंहिंजो पाण खे मारियईं छा रब ईअं नथो करे सघे